नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। असीं तव्हांखे खैरपुर खां ख़बर ॾींदा हलूं त कोटडीजी थाणे जे हद ॻोठ मस्त अली गोपांग जे रवासी सनाउल्ला गोपांग प्रेस क्लब खैरपुर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त गोपांग आहे ॻोठ मस्त अली खान जो रहाशू आहियां, थाणे कोटडीजी जो रहाशू आहियां। मुंहिंजो पुटु अंगारे जे ॾींहुं मंझंदि जो शुगर घरां निकितो, जीअं शुगर मिल ते पहुतो त उतां गुम थी वियो आहे। मां आला ऑफिसरनि SSP खैरपुर खे इतलाह थो ॾियां, गुज़ारिश थो कयां त मुंहिंजो पुटु किथे बि हुजे त मूंखे वापसि थी मिले। उनजे बावजूदि मां शाम ताईं ॻोल्हे थक सुबुह जो वञी मां SP साहब खां दरख़्वास्त लिखी ॾिनी, दरख़्वास्त लिखी SSP मूंखे लिखी ॾिनी थाणे ते। थाणे खां मां उहा दरख़्वास्त ॾेई मोटी आयुमि घर त इंक्वायरी ऑफिसर मां इतलाह कयो हुनखे सोहिब कनासरे हुनखे त उहो आयो साहब हिते वोट जीअं जो पहुतो त मूंखे चवंदो बाबा छा मसइलो आहे। मसी हे मसइलो आहे। इंक्वायरी हुनखे आयो मसी हे मसइलो ईअं वेठो ई हो साहब सोहिब कनासरे वारो त मथां फायरिंग थी वई। फायरिंग थियण खां पोइ हितां साहब निकितो त बाबा केरु आहिनि? मुंहिंजो साईं शर बिरादरी आहे। शर बिरादरी फायरिंग करे थी मुंहिंजे मथां। जीअं जो वियो इंचार्ज सोहू त उते वियो शरन वटि त उते घटि मां घटि 100 माण्हू बीठो हथियारनि सां ऐं ढींगर असांजा रस्ता रोकूं बीठा। उन खां पोइ रोशन साहब ॿी पुलिस घुराई, 15 ते फ़ोन कई, जा SHO साहब ॾे फ़ोन कई, पोइ पुलिस SHO साहब बि पुॻो। SHO साहब महिरबानी आहे, उहो जल्दी अची पहुतो। त हिते पहुचण खां बावजूदि ॿी पुलिस जीअं जो पहुती त हुनखे शरण खे चई बाबा तव्हां घर हलो, छो बीठा, छो फायरिंग कई अथव हिनजे मथां? त हुननि चयो त बाबा असां फायरिंग कई आहे, पर असांजो हिननि ॾे हिसाबु किताबु आहे, उहो उन जे लाइ असां फायरिंग कई आहे। ॿियो साईं ख़ैरु असांखे इहा महिरबानी कयो त मूंखे पुटु पंहिंजो वापसि मिले। जो मुंहिंजो पुटु जेको बि आहे खयो आहे त शर बिरादरी खयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।